आऊं वक़्त पहुंचता नाज़िन आफ्ताब मुग़िरी साहब जी गैर मौजूदगी में हिन प्रोग्राम जी मेज़बानी आऊं करे रहियो आहियां। आफ्ताब मुग़िरी साहब हमेशह चवंदो आहे त फ़ैसिला थियणु खपनि ऐं उहे फ़ैसिला असांखे पाण खे करणु खपनि, छो जो जेकॾहिं को ॿियो फ़ैसिला कंदो त थी सघे थो उहे असांजे हक़ में बि अची सघनि था ऐं असांजी मुखालफ़त में बि अची सघनि था। नाज़िन अॼु असीं अहम इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, उहो आहे बरसात पंजाब ऐं इस्लामाबाद में तबाही मचाए छॾी आहे। मुख़्तलिफ़ शइ हिन वक़्तु इहो ॿुधायो पियो वञे त हुते ॿोॾ वारी सूरत हाल आहे ऐं गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 63 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं त मजमूई तौर ते 109 माण्हू फ़ौत थिया आहिनि ऐं 400 खां वधीक ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। रावलपिंडी, चकवाल समेत पंजाब जा जेके मुख्य शहर आहिनि उहे हिन वक़्तु बरसाती पाणीअ में ॿुॾल आहिनि ऐं केतिरा ई माण्हू हुते फाथल बि आहिनि। उन्हनि खे रेस्क्यू करण वारो सिलसिलो जारी आहे। पाक फ़ौज पारां जेके फाथल माण्हू आहिनि उन्हनि खे असीं गुज़िरियल ॾींहुं ॾिठो त उन्हनि खे रेस्क्यू करे महफ़ूज़ हंधि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे नाज़िन मौसमियात खाते सिंध में बि अॼु बरसाति जी अॻकथी करे छॾी आहे। तेज़ बरसातुनि जी इहा अॻकथी आहे जंहिंजी शुरूआति अॼु दादू खां थींदी ऐं इहे बि इतला आहिनि त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उहा बरसाति थींदी। इन समूरे मामले ते असीं अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां गॾु पैनल में जॉइन कयो आहे असांखे पीपल्स पार्टी जा सेनेटर आहिनि सरमंद अली, जेको थोरी देरि में असांखे जॉइन कंदा। उन खां अलावा इस्लामाबाद मां असांजा रिपोर्टर ग़ुलाम रसूल कुंबर बि असां सां गॾु मौजूदु हूंदा, जॾहिं त सखर मां असांजा रिपोर्टर आहिनि साहिल जोगी साहब, उहे बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन करे चुका आहिनि। ॿिए पासे दादू मां निज़ाम शेख साहब असांखे जॉइन कयो आहे। सो सभिनी महिमाननि खे भलीकार चऊं था ऐं प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। इस्लामाबाद खां ग़ुलाम रसूल कुंबर साहब असांखे जॉइन कयो आहे। ग़ुलाम रसूल साहब मूंखे भलीकार चऊं था पंहिंजे हिन प्रोग्राम में। पंजाब ऐं इस्लामाबाद समेत रावलपिंडी में बरसाति तबाही मचाए छॾी आहे। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे इस्लामाबाद ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल बख्शा सही कहो तो पंजाब इस्लामाबाद रावलपिंडी में बरसात तबाही मचाई है। अॼु बि मौसमियात खाते स्थिति कई वही है, उनमें न रुगो रावलपिंडी डिवीजन कोटवार रीजन समेत पंजाब के मुख़्तलिफ़ शहर में तेज़ बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। साॻे वक़्त में नदी नालनि में तुॻाइण जेका आहे उहा बि उनजी इम्कानी सूरत हाल नज़र अची सघे थी। हाल फ़िलहाल ॾिठोसीं त गुज़िरियल 24 कलाकनि ताईं इस्लामाबाद रावलपिंडी में जेका बरसाति थी, नतीजे में उन रावलपिंडी जा केतिरा ई इलाइक़ा ॿोड़े छॾिया। ख़ुदि इस्लामाबाद जी त मथाई ते ठहियल शहर आहे, कानून तहत ठहियल शहर आहे, उनजी हर सेक्टर जो हिकिड़ो पाणी जे नेकाल जो हिकिड़ो नालो या निज़ाम मौजूदु आहे। पर जी त बरसाति गैर मुतवक़्क़ा तौर ते इंतहाई तेज़ हुई। कई इलाइक़ा गाॾी वारे शहर जा हुआ, उहे कुझु देरि ताईं पाणी हेठि रहिया। पर पाण ॾिठोसीं त जेके E11 खां वेंदे जेका नया सेक्टर डेवलप थिया आहिनि इस्लामाबाद में ऐं ख़ासि तौर ते हाउसिंग सोसाइटी थियूं आहिनि, उन्हनि में प्लानिंग जो ख़ुददार आहे। नतीजे में जेके कुदरती बंकरनि जा कुदरती लंघनि जा लंघ आहिनि जेके उन्हनि खे लटियो वियो आहे, उनखे बंदि करे प्लाटिंग कई वई आहे। त उहो फितरी ॻाल्हि आहे त जॾहिं लंघ तव्हां बंदि करियो था त पोइ लोड़े थो वञे, सभु कुझु इमारतुनि खां वेंदे सभु कुझु लोड़े पियो वञे। 6 साल पहिरीं असां ॾिठो अहिड़े ई क़िस्म जी सूरत हाल E11 में दरपेश आई हुई, जॾहिं ओचितो बरसाति पई ऐं उनखां पोइ E11 में बेसमेंट में सुतल जेके माण्हू उहे काफ़ी सारा बुॾी विया हुआ, छाकाणि जो उन्हनि खे वक़्तु ई न मिलियो ॿाहिरि निकिरण जो ऐं रेस्क्यू में देरि ईअं ई रावलपिंडी जो जेको नालो रही जाम आहे उहो न रुगो रावलपिंडी इस्लामाबाद पर जाबलू इलाइक़नि जो जेको पाणी आहे उन खे बि हेठाई वारनि इलाइक़नि ॾांहुं खणी थो वञे। त उनजो डिघे हफ़्ते खां हिकिड़ो इहो इशू रहियो आहे त उनजे किनारनि ते आबादियूं आहिनि, कची आबादियूं आहिनि ऐं शहर जो गंद किचिरो बि उन में उछले थो वञे। नतीजे में उहो साफ़ नथो थिए, ख़ासि तौर ते बरसातुनि वारे ॾींहंनि में त इहा साॻी सूरत हाल पैदा थिए थी जी हिन भेरे पैदा थी। जो उते के बि फुट ताईं पाणी जे सतह जेके पहुच बि थिया, माण्हू ॿुॾी विया ऐं जेके आसे पासे घर हुआ उन्हनि में सामान बि लुड़ी विया। अहिड़ी सूरत हाल थी ऐं ख़ासि तौर ते इहो नालो जिते जिते हेठाई वारनि इलाइक़नि खे लॻे थो उते काफ़ी सारियूं गाॾियूं जेके आहिनि उहे बि लुड़ी वियूं। त मजबूरी तौर ते 50 खां वधीक गाॾियूं जेके आहिनि उहे ओवरऑल पंजाब में ज़ाया थी वियूं आहिनि।
यानी बरसात दौरान उन पे गहराई जेका आहे उहो रावलपिंडी डिवीज़न में आहे। हिन वक़्तु बि गुजरांवाला डिवीज़न ऐं उन सां गॾु सियालकोट खरीदे ऐं इस्लामाबाद में बि संगोदा में जेका बरसात इस्लामाबाद रावलपिंडी जा ख़ासि तौर ते जेके एचआई वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में हिन वक़्तु हाई अलर्ट जारी कयो वियो आहे। फौज तलब कई वई आहे। ख़ासि तौर ते असां ॾिसूं थी त 24 कलाकनि ताईं जारी रहंदड़ बरसाति जा जेके नुक़सान हुआ उन्हनि में रेस्क्यू जो जेको अमल हो उन्हनि में 1122 समेत मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि या रावलपिंडी जा वाक़ा जो इदारो आहे उहो जिते सरगर्म में अमल हो उते पाक फौज बि माण्हुनि खे रेस्क्यू कयो न रुॻो हिते पर रावलपिंडी खां अलावा पंजाब जे केतिरनि ई शहरनि में रेस्क्यू जो जेको आहे इहो जारी आहे। ख़तरो अञा मौजूदु आहे ऐं स्केल थियो आहे मुनसिब बरसाति जो उहो हाणोके स्केल खां बि वधीक केरु हूंदो। नतीजे में अहिड़ी या इन सां मिलंदड़ जुलंदड़ सूरत जेका आहे उहो असांखे न रुॻो पंजाब पर मुल्क जे ॿियनि हिस्सनि में गुलाम रसूल साहब तव्हां वटि नेट जो शायदि इशू आहे। असीं कोशिशि कंदासीं त अवां ॾे ॿीहर अचूं। सो निज़ाम शेख साहब ॾेर सां हलंदासीं। निज़ाम अवांखे भली कारजो था पंहिंजे प्रोग्राम में सिंध में बरसातनि जी अॼु अॻकथी कई वई आहे ऐं उहा शुरूआति दादू खां थींदी। मौसमियात खाते जो इहो चवणु आहे कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि ऐं छा सूरत हाल आहे इन हवाले सां ऐं माज़ी में जेको बरसातूं थियूं हुयूं उन हवाले सां केतिरो नुक़सानु थियो हो ऐं छा हिन दफ़े जेके ज़िले इंतिज़ामिया आहे उन सिचुएशन उन हवाले सां का तयारियूं कयूं आहिनि मुस्बत जेके तयारियूं जीअं चइजनि। जी बिल्कुलु तव्हां अहम इशू ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियो छो त गुज़िरियल बरसातुनि में ॿोॾियुनि में जेका तबाही सिंध में आई उन में वधि घणी तबाही दादू ज़िले जी थी ऐं दादू ज़िले जो जेको तालके हेडक्वार्टर खैरपुर नाथन शाह बदकिस्मतीअ सां ॿिन्ही ॿोॾियुनि में मुकमिल तरह शहर ॿुॾी वियो हो। हिन वक़्तु जेका दादूअ में बरसाति जी अॻकथी ॿुधाई पई वञे त ज़िले इंतिज़ामिया पारां DC दादू सैयद मुर्तज़ा अली शाह आपाशी अमलदारनि रेवेन्यू अमलदारनि म्यूनिसिपल अमलदारनि ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि सां गॾिजाणियूं त कयूं आहिनि ऐं मीटिंगूं त थियनि पियूं ऐं हिदायतूं त जारी थियनि पियूं पर ज़मीनी हक़ीक़तूं इहे आहिनि त थोरी बि का बरसाति पए थी त प्लानिंग जी एॾी खोट आहे जो दादू शहर 1 कलाक जी जेका बरसाति पई हफ़्तो अॻु त मुकमिल तरह ॿुॾी वियो हो। न रुॻो रोड रस्ता पर शहर जूं मुख्य बाज़ारूं जेके आहिनि उहे बि ॿुॾी वियूं। SP चौक DC सर्किट हाउस अदालतूं हुजनि सिनेमा चौक शाही बाज़ार स्टेशन रोड इहे मुख्य इलाइक़ा जेके आहिनि इहे त मुकमिल तरह ॿुॾी विया हुआ पहाड़नि सां ऐं जेके कॉलोनियूं आहिनि उते त हालत अञा ख़राबु हुई त इहा ड्रेनेज जो जेको नालनि जो जेको सिलसिलो आहे रोज़ गटर उथलणु मामूल आहे त जॾहिं बि बरसाति थोरे वक़्त लाइ पए थी त शहर ॿुॾी वञनि था। उहो सालनि खां सिलसिलो हलंदो थो अचे जेतोणीकि सरकार पारां ई दावाऊं कयूं वेंदियूं आहिनि वरी ज़िले इंतिज़ामिया पारां ई दावाऊं कयूं वेंदियूं आहिनि त बरसातूं ऐं ॿोॾि अचे थी अॻुवाट इंतिज़ाम मुकमिल कया विया आहिनि। इंतिज़ाम मुकमिल करण जूं दावाऊं रहिजी थियूं वञनि पर जॾहिं बि थोरी बरसाति पए थी त दादू शहर ॿुॾी थो वञे। मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल जेके 2010 जी ॿोॾि आई 22 जी ॿोॾि आयूं त उन में दादू में जेके तबाहियूं आयूं अरबे रुपयनि जो फसलनि जा नुक़सान थिया फसल ॿुॾी विया ऐं दादू ज़िले जी अक्सर आबादी जेका आहे उहा ॿुॾी वई। सभई माण्हू ॿुॾी विया करंट लॻण में फोत थी विया घर किरिया हज़ारे घर ड्रही पट थी विया। उन्हनि खे घर तामीर कराइण जूं दावाऊं कयूं वयूं ख़ासि करे जेको तालके हेडक्वार्टर खैरपुर नाथन शाह ॿुॾे पियो प्लानिंग जी खोट में छो त वक़्त सिर जेको पाणीअ खे रस्तो न पियो मिले क़िस्मतीअ सां सियासी मुदाख़लत हुजे या राजूनी सरदारनि जी मुदाख़लत हुजे या मक़ामी वॾेरनि जी मुदाख़लत हुजे हर को पंहिंजे फसल बचाइण में जॾहिं पूरो हूंदो आहे त इंसानी जेका ज़िंदगी पहिरियां बचाइणु हूंदो आहे पर थींदो ईअं आहे त बदकिस्मतीअ सां वक़्त सिर पाणी खे रस्तो न मिलंदो आहे ऐं खैरपुर नाथन शाह 2 भेरा असांजे अखियुनि जे अॻियां ॿुॾी फोत थी वियो आहे। उन्हनि खे बचाइण जूं जेके कोशिशूं ज़िले इंतिज़ामिया
उहे नाकाम थींदियूं रहियूं आहिनि। त हिन वक़्तु बि ख़ैरपुर नाथन शाह वासियुनि में जेको आहे ख़ौफ़ ऐं हिरास वारी लहर आहे, उन्हनि जो साह मुठ में आहे। छो त अॻु में हू बेघर थिया आहिनि लखे माण्हू, ऐं जेके सरकार दावाऊं कयूं हुयूं त जेको आहे ख़ैरपुर नाथन शाह खे जेको आहे सो मॉडल सिटी बनाईंदासीं, पर उहो मॉडल सिटी ख़ैरपुर नाथन शाह बनाइण जा जेके ऐलान हुआ उहे अधूरा रहिजी विया। ख़ैरपुर नाथन शाह शहर जॾहिं 2010 में ॿुॾो हो, उन खां पोइ ॿीहर ॿुॾो, त आबादी जेका ख़ैरपुर नाथन शाह जी हुई त उहा लॾ पलाण जेका करे वई हुई, त 25% आबादी वापसि आई न हुई। छो त उन्हनि जा कखा कचा घर जेके पुरियत माण्हू आहिनि, मिसकिन माण्हू आहिनि, उहे मस ठाहिनि था, वरी उन्हनि खे ॿोॾि जो ख़तरो थो हुजे, त वरी जॾहिं ॿी ॿोॾि आई त वरी 25% माण्हू लॾ पलाण करे विया। त हींअर अधु आबादी मस ख़ैरपुर नाथन शाह में रहे थी, उन्हनि जो बि साह मुठ में आहे। छो त बंदनि जी जेका मरामत आहे, घुर्बल मरामत न पई थिए। दादू ज़िले में जॾहिं ॿोॾि ऐं बरसाति जी सूरत हाल अचे थी त ॿिनि तरफ़नि खां दादू ज़िले खे पाणी हिट करे थो। हिकिड़ो त FP बंद खां जेको गाज डैम आहे, खीरथर जे पहाड़नि मां जाबलू सिलसिलनि मां पाणी वही थो अचे, त उहो वॾी तबाही मचाए थो। अॻु में बि गाज डैम जेको आहे नयूं वही अचण जे करे 100 माण्हू खां वधीक जेके अंग अखर हुआ उहे ॿुॾी फोत थी विया हुआ। ऐं उन खां पोइ जेको ख़ैरपुर नाथन शाह 2 दफ़ा ॿुॾे थो त FP बंद खे घारा था लॻनि, कट था लॻनि, वक़्तु सिर पाणी नथो मिले, गुज़र उनखे रस्तो नथो मिले। त ख़ैरपुर नाथन शाह तालके हेडक्वार्टर 2 दफ़ा ॿुॾो आहे। त हिकिड़ो त पाणी एॾां थो अचे FP बंद खां, गाज डैम खां, ॿियो अचे थो पाणी सिंधू दरिया जे तरफ़ खां। त दादू ज़िले खे ॿिनि तरफ़नि खां माना त नुक़सानु थिए थो। दादू ज़िलो विच में आहे। त अहिड़ी सूरत हाल में हंगामी बुनियादनि ते यकीनन उपाउ वठण खपनि, बंदनि खे मज़बूती जा ऐं बंदनि ते मरामती जा कम थियणु खपनि। पर उहे कम ऐलान त थियनि था पर नज़र नथा अचनि। छो त ख़ैरपुर नाथन शाह खे जेको रिंग बंदि चवनि पिया, शहर खे सॼे खे ॿधंदासीं, 2 दफ़ा शहर ॿुॾो, त हाणे जीअं ॿीहर उनखे नुक़सानु न थिए, शहर ख़ैरपुर नाथन शाह हेडक्वार्टर न ॿुॾे, पर उहे जेके आहिनि रिंग बंदि जेको सिटी सॼे शहर खे ॿधणो हो, उहो बि अञा ताईं स्कीम मुकमिल न थी सघी आहे। बंदनि जी जेका मरामत आहे, किरोड़े अरबे रुपयनि जा फंड त अचनि था सरकार जे तरफ़ां, पर उहे कागज़नि में त ख़र्च ॾियणा वञनि था, पर बंदनि जी सही तरह घुर्बल जेका आहे मरामत वक़्तसिर न पई थिए, जंहिंजे करे ॿोॾूं ऐं बरसातूं जेके आहिनि, बरसातूं रहमत बणिजी ईंदियूं आहिनि, पर उहे ज़हमत इन जे करे बणिजी थियूं वञनि त लाॻापियल कामरनि जी बेध्यानी आहे, चूंडियल नुमाइंदनि जी जेका बेध्यानी आहे, जंहिंजे करे माण्हू सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि था। हिते बदइंतज़ामी आहे, हिते जेको आहे परेशानी आहे माण्हुनि में, त बंदनि जी जेका आहे वक़्तसिर मरामत नथी कराई वञे, जंहिंजे करे हिन वक़्तु जॾहिं बरसाति मौसमियात खाते पारां दादू में ॼाणाई वई आहे त पवंदी, त माण्हू सख़्तु परेशान आहिनि। न रुॻो शहर वारा पर ॻोठनि में परेशानियूं आहिनि, जिते पाणी गुज़र थींदो आहे, जितां लखे माण्हू मुतासिर थींदा आहिनि, लॾ पलाण कंदा आहिनि, त उन्हनि खे हिन वक़्तु सख़्तु परेशानी वारो आलम आहे। ज़िले इंतिज़ामिया पारां यकीननि मीटिंगूं त कयूं वञनि थियूं, इजलास त घुराया वञनि था, पर लाॻापियल जेके मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि खे उन्हनि में शामिलु नथो कयो वञे त कहिड़ा इंतिज़ाम कया था वञनि, उन्हनि खे का आथत न ॾिनी वई आहे। उन मुतासिर थींदड़ ॻोठनि में या उते मुतासिर थींदड़ जेके बंद आहिनि, उते इंतिज़ामिया या चूंडियल नुमाइंदा कंहिं बि सूरत में नज़र नथा अचनि असांखे दौरा कंदे, जंहिंजे करे मक़ामी माण्हू जेके मुतासिर थींदा आहिनि माण्हू, उहे हिन वक़्तु बि यकीनन उन्हनि जो साह मुठ में आहे ऐं परेशानी वारे आलम में आहिनि। जी निज़ाम, तव्हां सां लाइन ते रहिजो। पीपल्स पार्टी सेनेटर आहिनि सरमंद अली साहब, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम सरमंद साहब। सरमंद, थैंक यू फॉर जॉइनिंग अस। पंजाब और इस्लामाबाद की सूरत हाल आपके आगे है। सिंध में भी आज प्रेडिक्शन की गई है बरसात की, क्या इकदाम आपने लिए हैं सिंध में? देखिए, सिंध में आपके सामने है, सिंध गवर्नमेंट बिल्कुल प्रिपेयर्ड है, और चीफ मिनिस्टर ने कल हैदराबाद का दौरा किया था, वो भी आपके इल्म में है। और सिंध गवर्नमेंट इज फुली प्रिपेयर्ड कि जो बारिश का रेला सिंध के अंदर दाखिल होगा उसको मीट करने के लिए। देखिए, असल बात ये है कि जब बारिश
जो क्लाइमेट चेंज हो रही है ना, असल इशू क्लाइमेट चेंज का है। जिस किस्म से बारिशें आजकल हो रही हैं, वो बारिशें हमने कभी अपनी ज़िंदगी में इतनी बारिशें नहीं देखी। तो उस किस्म की बारिश को हैंडल करना इतना आसान नहीं होता। आप देखिए, आपको न्यूयॉर्क की सड़कों पर नज़र आ रहा है कि क्या हाल हुआ है, आपको दुबई में नज़र आता है क्या हाल हुआ है। तो आई थिंक वी नीड टू अंडरस्टैंड दैट ऑल्सो कि बहुत सारी चीज़ें शायद हैंडल नहीं की जा सकती। लेकिन सिंध गवर्नमेंट जो है, इस हवाले से जो चीफ मिनिस्टर ने मीटिंग्स भी की हैं और बात भी की है, कल हैदराबाद का दौरा भी किया है, उन्होंने बहुत कैटेगोरिकली कहा है कि हमें प्रिपेयर रहना है। और देखिए, और सबसे अहम चीज़ जो है वो बेसिकली जो सिंध पीपल्स हाउसिंग इनिशिएटिव है, उसमें देखिए जिन लोगों के घर बह जाते थे, जिन लोगों को हर बरसात में जिनके घर बह जाते, मिट्टी के घर बह जाते थे और वो आसमान तले ज़िंदगी गुजारते थे, उन सबको अब पक्के घर मौजूद मिले हैं। और उनकी पोजीशन अब ऐसी नहीं होगी जैसे पिछले सालों में होती रही है। सलमान साहब, तो आपने ये हमें क्लाइमेट चेंज की बात आपने की, आपने जी कहा बारिश ज्यादा होती है, तो अभी 2010 में भी हुआ था, 2022 में भी, लेकिन हैदराबाद तो आधे घंटे में डूब गया सारा। देखिए, जो हैदराबाद डूब गया उसका मसला बेसिकली हैदराबाद का ये है कि एक तो लो लाइंग एरियाज जो थे ना वो डूबे थे। पूरा शहर का कुछ नहीं हुआ। चीफ मिनिस्टर ने कल जाके वहाँ लोगों के साथ बाकायदा माजरत की है और कहा है कि जी हम अपोलोजाइज करते हैं लोगों से कि ये हुआ। असल मसला वहाँ पंपिंग स्टेशंस का था। पंपिंग स्टेशंस लो लाइंग एरिया से पानी को निकालना था, तो वो पंपिंग स्टेशंस प्रॉपर्ली काम नहीं कर रहे थे, जिसकी वजह से ये हुआ। बट आई थिंक वो आज और कल तक तकरीबन हैदराबाद का में जो पानी है वो खत्म हो जाएगा। और वो दूसरी चीज जो हम बात करते हैं, जो नाले थे उनकी भी तो सफाई प्रॉपर नहीं थी। नालों की तो जो सफाई की बात हो रही है, देखें जी 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 देखें, मैं दो बातें अर्ज करूंगा। एक तो हम हमेशा सिंध गवर्नमेंट के ऊपर एक किस्म की बात की जाती है और कंपैरिजन किया जाता है कि जी लाहौर से देखिए और उसके बाद कंपेयर कीजिए सिंध गवर्नमेंट की परफॉर्मेंस को कराची और दीगर शहरों में या इस्लामाबाद में देखिए। तो आपने इस्लामाबाद में भी देख लिया क्या हाल हुआ, आपने लाहौर में भी देख लिया क्या हाल हुआ। लाहौर जो PMLN का जो क्राउन अचीवमेंट जिसको वो कहते हैं, वहाँ आपने हाल देख लिया क्या हुआ। किस तरीके से गाड़ियां जो हैं सड़कों पे तैर रही थीं और किस तरीके से लोगों को मुश्किलात पेश आई। लाहौर जैसे शहर में जहाँ पे आपको हमें कम से कम जो मीडिया से इम्प्रेशन मिलता था वो ये था कि लाहौर इज वेल प्रिपेयर और कुछ नहीं होगा, और पंजाब में तो कभी बारिशों का बरसात का इस किस्म का मसला नहीं होता। तो अगर वहाँ हो सकता है लाहौर जैसे शहर में, तो अगर हैदराबाद तो लाहौर के आगे कुछ भी नहीं है। तो ये चीज़ें जहन में रखनी है कि ये कुछ इस किस्म का मौसमियाती तब्दीलियाँ हो रही हैं जो पहले हम लोगों ने कभी नहीं देखी। और हम कम से कम मेरे ख्याल में मेरी ज़िंदगी में तो मैंने इस किस्म की चीज़ें कभी नहीं देखी। जिस किस्म के फ्लड्स आए थे 2022 में, उस किस्म के फ्लड्स मेरी ज़िंदगी में कभी नहीं मैंने देखे आए। जिस तरीके से सवात में और नॉर्दर्न एरियाज़ में जिस तरीके से फ्लडिंग हो रही है, मुझे नहीं याद कि कभी इस किस्म की फ्लडिंग कभी हुई। गिलगित बल्तिस्तान में जो कुछ हो रहा है आपके सामने है। तो ये पूरी चेंजेस आ रही हैं। हमें एक्चुअली मसला ये है कि तमाम हुकूमतों को, वफाकी और सूबाई हुकूमतों को प्रिपेयर्ड होना पड़ेगा कि इस किस्म की जो मौसमी चीज़ें हैं ना वो तकरीबन हर साल होंगी। अगर हम कहें कि जी इस साल हमने बारिशों से निपट लिया, अगले साल देखेंगे नहीं, अगले साल भी बारिशें होंगी और शायद इससे ज़्यादा हो, अगर या इसी लेवल की हों, उससे अगले साल भी होंगी। हमें अपने आप को प्रिपेयर करना है। क्या हम 2022 के फ्लड्स के बाद अपने आप को प्रिपेयर कर सके? बिल्कुल। सिंध के अंदर मेरे ख्याल में हम अपने आप को बिल्कुल प्रिपेयर कर सकें कि किस तरीके से हमें हैंडल करना और मैनेज करना है फ्लड्स को। उसकी सबसे बड़ी मिसाल जो है वो सबसे बड़ा मसला जो फ्लड्स में सिंध में होता था वो ये कि जो भारी और गरीब लोग थे उनके घर तक बह जाते थे, और जब घर बह जाते थे छतें नहीं होती थी तो वो सड़कों के ऊपर और खुली आसमान के नीचे वो महीनों अपनी ज़िंदगी गुजारते थे। कम से कम वो ख़त्म हो जाएगा। आपको सिंध में नज़र आएगा कि इसके कोई मसला नहीं है। 21 लाख घर जो हैं वो सिंध पीपल्स हाउसिंग इनिशिएटिव के तहत बनने हैं। उसके अंदर से तकरीबन 8 लाख के करीब घर बन चुके हैं और इंशाल्लाह बाकी भी जो घर हैं वो चेयरमैन बिलावल की जो कमिटमेंट है उसके मुताबिक कंप्लीट हो जाएंगे। हमें बेसिकली देखना है कि हो क्या रहा है। अगर हम ये समझते हैं कि
कुछ नहीं होगा तो आई थिंक वी आर सैडली मिस्टेकन। ये चीजें इसी तरीके से चलती रहेंगी और शायद जैसे मैंने कहा इससे ज्यादा बढ़ जाएंगी। तो आप समझते तो हैं हमें कि ये उसके लिए इंतजामी prepared होना है। सलमान हमें साहब उसके लिए इंतजामी prepared- नाकामी नहीं है ये? देखिए हर वफाकी हुकूमत को, सूबाई हुकूमतों को और शहरी हुकूमतों को इसके लिए प्रिपेयर्ड होना है, ताकि ये जब भी आए तो हम उसका मुकाबला कर सकें। आपके सामने है किस तरीके न्यूयॉर्क में जो हो रहा है, अमेरिका में जो हो रहा है, चीजें तबाही हो रही है, वहां पे भी शायद वो वेल प्रिपेयर्ड है। पूरी दुनिया में चेंजेस आ रही हैं, मौसमियाती तब्दीलियां हो रही हैं, और इसमें कहना कि नहीं आप हैदराबाद में इतना पानी जमा हो गया आप कुछ नहीं कर सके, फलानी जगह पे इतना पानी जमा हो गया आप कुछ नहीं कर सके, ये मेरे ख्याल में गलत बात है। क्योंकि हमें पर्सपेक्टिव में देखना है कि ये तब्दीलियां उस किस्म की मौसमियाती तब्दीली हो रही है जो पहले हमने कभी नहीं देखी, और शायद ये बढ़ती जाए। हमें सिर्फ अपने आप को प्रिपेयर करना है फ्यूचर में, वफाकी हुकूमत को, तमाम सूबाई हुकूमतों को और तमाम शहरी हुकूमतों को, कि किस तरीके से इसको मैनेज करेंगे और किस तरीके से इसको हैंडल करेंगे। सर कब आप प्रिपेयर होंगे? 17 साल हुए हैं आपको सिंध में। 17 साल हो गए जी सिंध में, लेकिन सिंध में कभी इस किस्म की मौसमियाती तब्दीली का क्या आपने पहले कभी देखा था? 2010 की फ्लड देखें, 2022 में पिछले 2-3 साल जी मैं वही अर्ज कर रहा हूँ कि पिछले 2-3 सालों से ये मसला शुरू हो रहा है। ये सिर्फ सिंध का मसला नहीं, पूरे पाकिस्तान का मसला भी है, इसको आपको देखने की जरूरत है। सिंध ज्यादा अफेक्ट हो रहा है इससे। सिंध का अफेक्ट होने की जो बहुत बड़ी एक वजह है ना, वो जो सिंध का डेल्टा है उसकी इरोजन भी एक बहुत बड़ा मसला है सिंध में। तो ये सब चीज़ों को आपको जहन में रखना है। कहना कि जी 17 साल आपकी हुकूमत को हो गए हैं, आप किस तरीके से प्रिपेयर्ड हैं, ये इस किस्म की जो स्वीपिंग स्टेटमेंट्स हैं ना, मेरे ख्याल में ये नाजायज़ हैं देनी और नामुनासिब हैं। क्योंकि अगर न्यूयॉर्क की हुकूमत मुकाबला नहीं कर सकती, जो हमसे मेरे ख्याल में हज़ारों टाइम सुपीरियर होगी मेरे ख्याल में, अगर वो इन चीज़ों का मुकाबला नहीं कर सकती तो हमारी हुकूमतें किस तरीके से मुकाबला करेंगी। मैं जैसे अर्ज कर रहा हूँ, दुनिया में तमाम ममालिक को, तमाम हुकूमतों को इस किस्म की चीज़ों के लिए प्रिपेयर्ड होना है। उनको प्रिपेयर्ड होना है कि बारिशें होंगी, सड़कों पे मसला बनेगा, सड़कें बहेंगी, लोगों के घरों में भी पानी आएगा, आपकी गाड़ियां भी सड़कों में तैर रही होंगी। ये आपको मेंटली प्रिपेयर्ड होना है, और उसके लिए आपको आज से इंतजाम करने शुरू करने हैं कि अगले साल क्या होगा, अगले से अगले साल क्या होगा, उससे अगले साल क्या होगा। और मेरे ख्याल में इस हवाले से अगर मैं ये कहूँ कि सिंध हुकूमत जो है तदारक रखती है इसका, और वो अपने आप को प्रिपेयर कर रही है, तो वो बिल्कुल गलत बात नहीं होगी। सलमान साहब हमारे साथ रहे, हम सखर का रुख करेंगे जहाँ पे हमारा रिपोर्टर साहिल जोगी साहब हैं जिन असांखे जॉइन किया है। साहिल, अमांखे भलीकार चऊं था, सिंध में बरसात जी अॻु कथी आहे, पंजाब जी सूरत हाल, इस्लामाबाद रावलपिंडी जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, केतिरी तबाही आहे, छा सखर डिवीज़न में के अॻुवाट इंतज़ाम कया विया आहिनि? जी बख़्तु, वॾी महिरबानी तव्हांजी। सखर जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदा, सखर सिंध जो 2 नंबर वॾो शहर सखर आहे। इन हवाले सां जीअं ॿियनि शहरनि में दावाऊं कयूं पियूं वञनि म्यूनिसिपल कारपोरेशन तरफ़ां या ज़िले इंतज़ामिया तरफ़ां, त सखर में बि इन तरफ़ जो दावाऊं कयूं पियूं वञनि। मेयर सखर जेको आहे 3 ॾींहं में हिते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां वटि 45 डिस्पोजल स्टेशनूं आहिनि, जंहिंमें असां 32 डिस्पोजल स्टेशननि ते 32 नवां जनरेटर जदीद जनरेटर आंदा आहिनि, त जीअं जेकॾहिं बिजली वञे थी त बरसातनि जे दौर में उहो पाणी जेको आहे बरसाती पाणी उहो बीहे न ऐं उहो निकाल थींदो रहे। इन जे करे पंपिंग स्टेशननि ते ध्यानु वधीक ॾिनो वियो आहे। ऐं सभ खां वधीक असांजा सखर जा एरिया, शहर जा जंहिंमें ख़ासि तरीन एरिया असांजो घंटा घर आहे, ट्रबल कॉलोनी आहे, सखर, शालीमार रोड, रॉयल रोड, इहे असांजा इलाइक़ा जेके इंतिहाई हसास आहिनि। हिते हमेशह जॾहिं बि 24 कलाकनि जी बरसाति थींदी आहे त ॿेड़ियूं हलंदियूं आहिनि ऐं 3 ॾींहंनि ताईं उहा बरसाति जो पाणी न निकिरी सघंदो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिकु तरफ़ जेको आहे डिस्पोजल स्टेशननि जे हवाले सां जनरेटर आंदा वञनि था, पर सभ खां वॾो जेको मसइलो आहे उहो आहे त जेके कुदरती रस्ता आहिनि, जेके पाणीअ वारा नाला आहिनि, पाणी जे निकाल वारा नाला आहिनि, उते कब्ज़ा थी विया आहिनि। बासरनि जेके आहिनि से उते कॉलोनी ठाहे छॾियूं आहिनि, पर म्यूनिसिपल कारपोरेशन हुजे, चाहे ज़िले इंतज़ामिया हुजे या रेवेन्यू अख़्तियारी हुजनि, उहे कब्ज़ा ख़ाली न कराए सघियूं आहिनि। उहे कब्ज़ा ख़ाली न थियण जे करे नतीजे में इहो थिए थो त असांजी जेके शहर आहिनि, शहर जी कॉलोनी ऐं जेके असांजे शहर जा मसरूफ़ तरीन इलाइक़ा आहिनि, उहे ॿुॾी वञनि था। जेका निज़ाम ॻाल्हि कई निज़ाम शेख साहब, त दादू ॿुॾो ऐं केन छा वधे में नुक़सानु थियो,
उहो बि सिर्फ़ु इहो त कुदरती नालनि वारे राह गुज़रनि ते जेको आहे उहो कब्ज़ा कया विया आहिनि। जेको बलूचिस्तान जो पाणी आहे उहो दादू तरफ़ ऐं दादू खां मंछर तरफ़ उहो शोर करायो वञे थो। त बलूचिस्तान वारो पाणी ऐं जेको कुदरती रस्तो आहे मंछर ताईं जो, उन रस्तनि ते चुरहान ते जेको आहे कब्ज़ा कया विया आहिनि। इन जे करे नतीजे में ॾिसो त शहरनि जो शहर जेके टुटियो वञनि। हाणे बि जेका बरसाति जी अॻकथी कई वई आहे मौसमियात खाते पारां, गुज़िरियल साल जेका अॻकथी कई वई उन खां वधीक जेके बरसातियूं पयूं, यानी मौसमियात खाते वारनि वटि उहे जदीद औज़ार बि न आहिनि जंहिं त जेका आहे सा सही नमूने उहा अॻकथी कई वञे त कीअं अॻुवाट अहिड़ा क़िस्म जा बंदोबस्त कया वञनि। तो हाणे जहिड़े नमूने बरसातनि जी अॻकथी कई वई आहे, अॼु ऐं सुभाणे खां जेको बरसातनि जो सिलसिलो आहे उहो सिंध में ख़ासि करे उत्तर सिंध में दादू शुरू थिए पियो। त इन ई हवाले सां जेके पुल ऐं उनखां अलावा ज़िले इंतिज़ामियाऊं जेके अची वियूं आहिनि, पर इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बिल ठाहिण जे लाइ, बिल पबाइण जे लाइ, जीअं तव्हां हींअर जेके पार्टी रहनुमा जी ॻाल्हियूं सिर्फ़ु इहे दावाऊं आहिनि जेके 17 सालनि खां असां दावाऊं ॿुधंदा पिया अचूं। दादू ज़िलो ऐं सेवण इहे इलाइक़ा जेके आहिनि से वज़ीर आला सिंध जा आहिनि। वज़ीर आला सिंध जे इलाइक़नि जो हीअ असरु आहे त बाक़ी ज़िलनि जो छा असरु हूंदो तव्हां पाण ॾिसी सघो था। हाणे हैदराबाद जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर हुयो, जंहिंजी छा हालत थी जो अञा ताईं जो पाणी निकाल न थी सघियो आहे। त अहिड़े तरीक़े सां ॿियनि शहरनि जी बि हालत का बहितर न आहे। ऐं ॿियो वरी जेको असांजो सिपको हेस्को जी जेके कंपनियूं आहिनि बिजली वारियूं, उहे बिजली जी बिजली जीअं पूरी पए थी त उहो बंदि थी वञे थी। उन जे करे वाटर सप्लाई जो निज़ाम धरम भरम थी वञे थो। उनखां अलावा ड्रेनेज जो निज़ाम धरम भरम थी वञे थो। नतीजे में जेके घर पुॼी वञनि था किचन बाज़ारनि ऐं उनखां अलावा रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वञे थो। सखर जो मेन शहर आहे शालीमार रोड, रोड़ी सखर रोड। उन रोड ते असां ॾिठो आहे त बरसाति 2022 में 3 ॾींहंनि ताईं मुसलसिल ॿेड़ी हली। त हाणे ही हालत आहे सखर शहर जी, जेके 3 ॾींहंनि ताईं जिन रोडनि ते गाॾियूं हलनि उते ॿेड़ियूं हली वयूं। त गुज़िरियल साल जी कॾहिं असां बरसाति जी ॻाल्हि कयूं, उहा थोरी पई सखर में, पर बहरहाल उहा तेज़ बरसाति हुई। पर इन में सखर कारपोरेशन जो इहो थोरो असांखे जेको नज़र आयो जो कारकर्दगी, त उहो पाणी बीठो न हुयो। हिन दफ़े बि दावाऊं कयूं वञनि थियूं, पर अञा बि सखर शहर जा जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि, या जेके ॿाराड़ी वारा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं शहर जा इहे इलाइक़ा आहिनि, कुरेशी ॻोठ जी या उनखां अलावा घंटा घर जेको मेन शहर जो दिलि आहे, उनखां अलावा बचल चमियाणी, बिहार कॉलोनी ऐं इन्हनि इलाइक़नि में पाणी जेको आहे सो बीहजी वञे थो। ही शहर जी इलाइक़ा आहिनि। उनखां अलावा ॿाराड़ी जे इलाइक़े जी ॻाल्हि कंदासीं, सालेपट, बागड़जी, पनवाकिल, संगरार, इन्हनि इलाइक़नि ॾांहुं त रस्ता ई बंदि थी वेंदा आहिनि। 2-2, 3 ॾींहं ताईं जेको माण्हू जो रस्तो आहे उहो शहर सां कटियल रहंदो आहे। इन जे करे जेके अवाम परेशान ऐं बीमारियूं पैदा थियनि थियूं, कप ऐं उनखां अलावा जेके रोड आहिनि ॿाराड़ी जा रोड, तव्हां त ॾिठा हूंदव, तव्हांजो तालुक बि आहे, तव्हां ईंदा बि आहियो, रोड एतिरा ख़राब आहिनि, एतिरा जेके 3 दफ़ा ठही त विया आहिनि, बजट त उनजी हड़प थी वयूं आहिनि, पर अफ़सोस जो उहे असांखे ग्राउंड ते अहिड़ा रोड नज़र अचनि था। सखर जो सूमरा पवारी वारो रोड आहे, उहो रोड ठही वियो आहे कागज़नि में, पर अफ़सोस सां चवणो थो पए त उहो ग्राउंड ते मौजूदु न आहे। उतां जा माण्हू जेके आहिनि से एहतिजाज कनि था, उतां जो जेको पास ठेकेदार आहे उनजे ख़िलाफ़ को चवण वारो न आहे। त यानी अञा ताईं पनवाकिल सूमरा पवारी वारा ॻोठाणा जेके आहिनि सरापा एहतिजाज आहिनि, पर उहो रोड न ठहे। अहिड़े क़िस्म जा केतिरा ई अहिड़ा रोड आहिनि जेके रोड न आहिनि ठहियल। इन जे करे पाणी जीअं बरसाति जो थोरो घणो बीहे थो त उहो जेको आहे सो ख़तरनाक साबित थिए थो। त इन जे करे सखर शहर आहे, सिंध जो 3 नंबर वॾो शहर सखर आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त उहो जेको आहे सो सिंध हुकूमत हुजे, चाहे उनखां अलावा ज़िले इंतिज़ामिया हुजे, उहो शहर जेको आहे सो नज़र अंदाज़ थियल आहे ॼण त। इन जे करे ख़ुशि बजट ॾेई करे जेके सखर शहर जेको दरिया सिंध जे किनारे ते आबाद आहे, कल्ह बि जेके सखर शहर जा माइक्रो कॉलोनी जा रहवासी पीअण जे पाणी लाइ परेशान, उहे एहतिजाज कंदे नज़र अचनि था। न्यू पिंड भूसा लाइन जा रहवासी आहिनि जेके उहे पीअण जे पाणी लाइ दाऊं कंदे एहतिजाज कंदे नज़र अचनि था। हफ़्ते ताईं हुन ताईं पाणी नथो मिले, ऐं उहो दरिया सिंध जे किनारे ते मौजूदु आहे। अहिड़ो स्ट्रेटेजिकल आहे, जेकॾहिं हिनखे ठाहियो वञे, ख़ूबसूरत बणायो वञे, वाटर सप्लाई जी लाइन बि बहितर थी सघे थी, ड्रेनेज निज़ाम बि बहितर थी सघे थो। त अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजे इंतिज़ामिया हुजे, असांजी हुकूमतूं हुजनि,
उनजो का बि शहरी मसइलनि ते काई दिलचस्पी न आहे। सिर्फ़ु जेकॾहिं हू रोड ठाहींदा या उनखां अलावा थोरो घणो कमु कंदा, तरक़ियाती कमु जेको असांखे नज़र अचे थो, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमीशन जे करे, बाक़ी अवामी का दिलचस्पी न आहे। जेकॾहिं अवामी दिलचस्पी हुजे न त असांजा शहर ख़ूबसूरत थी सघनि था, रोड रस्ता बहितर थी सघनि था, भले अहिड़ी बरसातूं पवनि। केतिरा अहिड़ा शहरनि 24 कलाक बरसातूं पवनि थियूं ऐं 12 महीना बरसातूं पवनि थियूं, बरसात जो पाणी शहरनि में नज़र नथो अचे। असां वटि जेकॾहिं 3 ॾींहं ताईं 4 ॾींहं ताईं जेका बरसाति असांजी ज़रूरत आहे, उहा बरसाति पए थी रहमत, ऐं उहा रहमत असांजे लाइ रहमत बणिजी वञे। सिर्फ़ु इन जे करे ही करप्शन आहे। ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे जेका सखर बिराज जेको सिंध जो वॾे में वॾो असासो आहे, ऐं उनखां अलावा त सखर बिराज जेका आहे दुनिया जी वॾे में वॾी बिराज आहे, जंहिं मां हिक ई वक़्तु 7 केनाल निकिरनि था। काई बि दुनिया में अहिड़ी बिराज जंहिं मां 7 केनाल निकिरंदा हुजनि। बिल्कुलु हाणे हुनजो 43 दरवाज़ो जेको आहे फाथो पियो आहे मिटी में, उहो जेको आहे कटियो न वियो आहे। इन जे करे हाणे पाणी जो दबाव जीअं जीअं बरसाति पवनि थी, पाणी जो दबाव वधे थो, त उहो जेको आहे बिराज स्ट्रक्चर खे नुक़सान जो ख़दशो आहे। केनालनि जा बंद मज़बूत न आहिनि, दरिया जा बंद मज़बूत न आहिनि, शाखुनि जा बंद मज़बूत न आहिनि, ऐं रूणूं लॻणु शुरू थी वियूं आहिनि, घारा पवणु शुरू थी वियूं आहिनि। पाणी न आहे, आबादगार अड़ियूं कनि था। पाणी आहे बि आबादगार परेशाननि जो, उहे घारा लॻनि था, उहो पाणी ज़ाया थी वञे, घाटी सही नथी थिए, ऐं केनाल शाखूं हुन मां वारी उॾामंदी नज़र अचे थी। उहे जेके ज़मीन सां हुन जा सतह मिली वई आहे, घाटी न थियण जे करे पाणी आबादगार वारनि ताईं नथो पहुचे, ऐं जेकर थोरो पाणी वधे थो त वरी नतीजे में घारा पवनि था ऐं पाणी ओवरटाप करे थो लॻे। बिल्कुलु साहिल, तव्हां असां सां गॾु ई रहिजो। गुलाम रसूल ॾे असां हिकु दफ़ो ॿीहर हलंदासीं। गुलाम रसूल, जीअं तव्हां शुरू में ॿुधाए विया आहियो त 50 खां वधीक इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि ऐं ॿियो बि घणो नुक़सानु थियो आहे, ऐं हिन वक़्तु हुकूमत या जेके रेस्क्यू इदारा आहिनि उहे मुतासिर जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में कहिड़ा क़दम खणी रहिया आहिनि? छा अञा बि के माण्हू हुते फाथल आहिनि जिन खे रेस्क्यू करण वारो कमु जारी आहे? जी मकतब जेके पंजाब जा रावलपिंडी इस्लामाबाद जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में रेस्क्यू जो अमल में जारी आहे। पर पाण ओवरऑल जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त जी सेनेटर सां ॻाल्हि थी, क्लाइमेट चेंज जे करे जेका सूरत आहे उहा पैदा थी आहे। त हिन वक़्तु पाण ॾिठो की त गाॾी वारो शहर इस्लामाबाद समेत जेके सॼा इलाइक़ा सम्झा वञनि था, उते बि सेंटीग्रेड जेका 43 ते वधीक वधो, ईअं ई बारिशूं जेके आहिनि उहो गैर मुतवक़ा तौर ते उते पवनि थियूं, जिते उन्हनि जो इम्कान घटि थो थिए या जिते ज़रूरत नथी हूंदी उते बारिशूं पवनि थियूं। पर वरी हिकिड़ो सवाल इहो आहे, जी निज़ाम साहिबु ॿुधायो तव्हांखे साहिल योगी साहिबु जेका इलाइक़नि जी सूरत ॿुधाई हुई उते त इंतिहाई नाक़िस जी मक़ामी इदारनि जी उन्नति नतीजे में वक़्त खां पोइ असीं जागरूक था, इदारा असांजा पोस्ट जागरूक थियनि था। ही जेका पंजाब में बरसाति आई आहे, आउं सम्झां थो अहिड़ी 24 कलाक वारी बरसाति जेकॾहिं असां वटि बरसित थी त जेकॾहिं असां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में थिया त सूरत इंतिहाई ख़राब हुजे, जेको जानी नुक़सान आहे पंजाब में लॻभॻि 50 माण्हुनि जो थियो आहे। इहो असां वटि शायदि हज़ारनि में हुजे आहे, छाकाणि जो असां वटि बुनियादी ढांचो जेको आहे उन इंफ्रास्ट्रक्चर जेका आहे उहा खोट आहे, उन में सुधारण जी ज़रूरत आहे। सवाल इहो थो पैदा थिए त हैदराबाद जी ॻाल्हि कई वई त उते पंपिंग स्टेशन जेके आहिनि उहे ख़राब हुयूं, उन करे ॿुधो जॾहिं ॻाल्हि कई त बाबा हिन वक़्त जी त बरसाति जो मौसम आहे, मौसम हर साल अचे थो। 2010 में असां ख़तरनाक बोझ ते मौज ॾिनूं, 2022 में असां ख़तरनाक बोझ ते मौज ॾिनूं, त पोइ छो असांजा इदारा अॻु में प्रिपेयर नथा हुजनि त हिन साल बि मौसम जी बारिश ईंदी। हिन साल बि जेके वफ़ियात जा आलमी इदारा आहिनि उहा थी चुका आहिनि त असांजे खिते में गैर मामूली बरसातूं हुजूं, त पोइ असांजे इदारनि खे अहिड़ा उपाउ पहिरीं छो नज़र नथा अचनि। पंपिंग स्टेशन जेके आहिनि उन्हनि जा मोटरूं ख़राब थियूं थी हुजनि, त इहे सवाल आहिनि ऐं हिननि ते यकीनी तौर ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। पर हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे उहो वफ़ाक़ सूबाई हुकूमतनि ते संजीदगी सां वीचारणो पवंदो त क्लाइमेट चेंज हिकिड़ो रुॻो हाणे हिकिड़ो मौज़ू कोन रहियो आहे, इहो असांजी मैशियत बि तबाह कंदो। गुलाम रसूल साहब, तव्हां असां सां लाइन ते रहिजो। सलमान साहब ॾांहुं असां हिकु दफ़ो ॿीहर हलंदासीं। सलमान साहब, जो आपने बात की या गुलाम रसूल कह रहा था कि 2010 से 2022 के फ्लड वो तो ठीक हो गया, लेकिन अभी इस मरतबा आपने क्या प्लान लिए हैं रेस्क्यू के हवाले से, या लोगों को अगर खुदा न खास्ता कोई ऐसी सूरत हाल पैदा हो जाए जैसे पंजाब में या रावलपिंडी में हुआ है तो?
मेरे ख्याल में उसके लिए सिंध गवर्नमेंट मुकम्मल तौर पर प्रिपेयर्ड है, और जो प्रोविंशियल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी है वो भी इस हवाले से, सिंध डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो है वो इसके हवाले से बिल्कुल प्रिपेयर्ड है, और वो जहाँ जहाँ जिन भी अदारों के साथ कोऑर्डिनेट करना होगा उनके साथ कोऑर्डिनेट करके रेस्क्यू के और तमाम मसाइल को प्रॉपरली करेगी। देखिए, आपको बेसिकली ये देखना चाहिए कि हम एग्जांपल देते हैं ना लाहौर की या रावलपिंडी की या इन शहरों की देते हैं, आप देखें वो दरिया बन चुके हैं। लाहौर जैसा शहर एक दरिया का मंजर पेश कर रहा है, और रावलपिंडी जैसा शहर जो है वो दरिया का मंजर पेश कर रहा है। तो ये चीज़ें जो है ना, ये कुदरती आफात हैं, ये इंसान के बस में नहीं है। इंसान जो है वो कोशिश कर सकता है, और मेरे ख्याल में सिंध गवर्नमेंट मुकम्मल तौर पर कोशिश कर रही है कि जो भी नेचुरल डिजास्टर आए उसको प्रॉपरली और इफेक्टिवली हैंडल किया जाए। और मेरा नहीं खबर, और सक्कर से भी बता रहे थे कि चीफ मिनिस्टर की मेयर के साथ भी मीटिंग हुई है, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के साथ भी सक्कर में मीटिंग हुई है, वहाँ पे भी जायजा लिया गया तमाम इंतजाम का। इसी तरीके से कल एक मीटिंग हुई है जिसको हमारे सीनियर मिनिस्टर शजील मेमन साहब ने प्रिजाइड किया है, उसके अंदर भी तमाम जो मुख्तलिफ शहरों में जो ये रेन रिलेटेड इश्यूज हैं उनको किया गया, और देखा गया कि किस तरीके से इसको हैंडल किया जाएगा। ये कहना इस वक्त बिल्कुल आदमी नहीं कह सकता, इंसान तो यही कह सकता है कि जी हम प्रिपेयर्ड हैं। आगे तो ये एक नेशनल डिजास्टर है जो पूरे पाकिस्तान को जिसने हिट किया हुआ है, जिसमें पाकिस्तान की कोई गलती नहीं है। पाकिस्तान जो है वो दुनिया की जो में जो क्या कहना चाहिए, जो क्लाइमेट के इश्यूज हैं उनमें से पाकिस्तान जो है उसकी कंट्रीब्यूशन 1% है, और तकरीबन कोई 90% 80% जो है वो हमारे मसाइल में इजाफा हो चुका है। जो चीज़ जिस चीज़ में हम कंट्रीब्यूट नहीं कर रहे उसकी हमें सज़ा मिल रही है। हमारा इसके अंदर लेस देन 1% हमारी कंट्रीब्यूशन है जो भी क्लाइमेट के हवाले से जो दुनिया भर में एमिशंस हो रही हैं। और उसके बाद आप देखें कि सबसे ज़्यादा 2022 की फ्लड्स ले लें, ये अब की सूरत हाल ले लें, जिस तरीके से शहरों के शहर जो हैं वो दरिया का मंजर पेश करने लग गए हैं। तो ये तो एक ऐसी चीज़ है जिसकी वो कहते हैं ना। ठीक है, थैंक यू सलमान साहब। तव्हां सभिनी जेके महिमान आहिनि उन्हनि जूं वॾी महिरबानियूं। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। असां सां गॾु गुलाम रसूल कुंबर, असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि इस्लामाबाद जा, उहे असां सां गॾु मौजूदु हो। इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं पंजाब जी समूरी सूरत हाल बाबति गुलाम रसूल असांखे आगाह कयो, जॾहिं त जेका सिंध में अॼु बरसाति जी जेका अगकथी थियल हुई उन हवाले सां दादू मां निज़ाम शेख साहिबु असां सां गॾु मौजूदु हो, जॾहिं त सखर मां साहिल जोगी साहिबु मौजूदु हो। सो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। वक़्तु पहुचता रखने इजाज़त, अल्लाह निगहबान।